अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी हकीकत चैनल में तव्हांखे भलीकार। दोस्तों, मौत जी सज़ा एक तकलीफ़ ॾींदड़ अमल है, मगर इहा एक ज़िंदा हकीकत है। ही सज़ा कंहिं वॾे जुर्म की वजह से ॾिनी वेंदी है। तव्हां अक्सर फिल्मन, ड्रामन या हकीकत में भी ईअं ॾिठो हूंदो त अगर को शख्स वॾो जुर्म कंदो आहे त उनके जज मौत की सज़ा ॾींदो आहे ऐं मौत की सज़ा के पन्ने ते लिखंदो आहे त उन ही वक्त पेन की निब के तोड़े छॾींदो आहे। इन ही पेन की निब के तोड़न की कहिड़ी वजह है, इन वीडियो में असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरीं असांजे चैनल के ज़रूर सब्सक्राइब करियो ऐं घंटी के निशान के भी दबायो त जीअं असांजी हर एक नई वीडियो तव्हां ताईं पहुची सके। दोस्तों, अदालतन में बरतानवी दौर का इहो रवाज शुरू थियो ऐं अॼु बि जारी है। पेन की निब के तोड़न जूं इलाही सारियूं वजूहात आहिनि। पहिरीं त इहा पेन जेका कंहिंजी ज़िंदगी जो ख़ात्मो करे उहा कंहिं ॿिए फ़ैसिले जे लाइ इस्तेमालु न थी सघे। ॿी वजह इहा आहे त जॾहिं जज हिकु दफ़ो कंहिंखे मौत जी सज़ा ॿुधाए या लिखी छॾे त उन ई वक़्तु कंहिं जल्दबाज़ी में अची हिन फ़ैसिले खे बदिलाए न सघे, छो जो सज़ाए मौत हिकु दर्दनाक सज़ा है। इन करे जज कंहिं मुजरिम जी सज़ा ॿुधाईंदो आहे त ॾुख ऐं इज़हार जी सूरत में पेन खे तोड़ियो वेंदो आहे। पेन की निब के तोड़न की एक वजह यह भी है जज हिन खूनी पेन का परे रहे ऐं पंहिंजे ॾिनल फ़ैसिले ते शर्मिंदो न थिए, छो जो उन जेको कुछ फैसलो कयो वो कानून के मुताबिक हो। दोस्तों, असांजी मालूमात मुताबिक ये कुछ वजूहात आहिनि जंहिंजे करे जज मौत की सज़ा ॿुधाइण खां पोइ पेन की निब के तोड़ींदो आहे। अगर तव्हांजी मालूमात मुताबिक का वजह है तो कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो। वरी मिलदासीं कंहिं नई वीडियो सां। तेसीं ताईं पंहिंजो इलाही सारो ख्याल रखंदा। अल्लाह हाफ़िज़।